सिंध में हलंदड़ चौमासी जे बरसातनि जिथे फसलनि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुचायो आहे त उते वरी सिंध जा नंढा तोड़े वॾा शहर बरसाती पाणीअ में ॿुॾल आहिनि। अहिड़ी सूरत हाल तालका सिंधड़ीअ जी आहे जिते जा शहर मुकमल पाणीअ में ॿुॾल आहिनि। बरसाती पाणी दुकाननि में दाख़िल थियण सबबि दुकान पिणु बंदि आहिनि ऐं कारोबार मुकमल तौरु बंदि आहे। शहर जे मेन चौकनि चौराहनि पाड़नि गलियुनि में 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे ऐं उतां गुज़रंदड़ शहरी सख़्तु अज़ाब में मुब्तला आहिनि। अहिड़ो ई हाल तालका सिंधड़ीअ जे यूनियन कौंसल फुलजनि जो आहे जिते बरसाति सबबु मेन मार्केटूं ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़ा तलाउनि जो ॾेख ॾियनि था ऐं इंतिज़ामिया तरफ़ां केतिरनि ई ॾींहंनि खां पाणीअ जी नेकालीअ लाइ उपाउ पिणु वरिता विया आहिनि पर अञा ताईं पाणी न निकिरी सघियो आहे, जंहिं सबबु शहरी ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। उन सिलसिले में शहरियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बि असांजे शहर में जाम तबाही थी आहे। 12 ॾींहं फसल बसल सभु ख़राबु थी वियो आहे। माण्हुनि जा घर झूपड़ियूं सभु ढही वियो आहिनि। माण्हू वीचारा माल वरितो सभु टोटल सभु रस्तनि ते अची विया आहिनि। बरसाति बंदि थियो कोन थी। असां गवर्नमेंट खे इहो कंदासीं त ख़ुदा ग़रीबनि जी इमदाद ॾिनी वञे, वीचारनि खे फैसिलिटी ॾिनी वञे। उन हिसाब खां कापाई धक लॻी वियो, फसलनि खे जाम नुक़सानु थी वियो आहे। माना बारिश हींअर तमामु जाम थी वई आहे ऐं तमामु नुक़सानु थियो आहे माण्हुनि खे, फसलुनि खे। ऐं हाणे अलाह खां इहो गुज़ारिश कंदा अलाह पाक तूं माना रहम कर, पंहिंजो रहम जी भरिसां। ऐं ग़रीबनि जो नुक़सानु जाम थियो आहे, उन्हनि खे मदद जी ज़रूरत आहे। ग़रीब मामा हू पंहिंजे घर ॿुॾी विया आहिनि ऐं रोडनि ते अची वई आहे, माल मरे पियो ऐं ॾाढी ॾुखी थी वई आहे ज़िंदगी। हींअर घटि में घटि गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे ऐं इन खां अलावा जेका खाइण पीअण वारो सिस्टम आहे उहो ग़रीबनि जो ख़तमु थी वियो आहे। केरु माली इमदाद थिए त ग़रीब इंसान को ज़िंदगी बसर करे सघनि। साम्हूं आहे जेका सूरत हाल आहे तमामु ख़राबु आहे। ज़मीन में पाणी अची वियो आहे, ॿोॾि अची वई आहे। जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे फाका काटण ते मजबूर आहिनि, वेला काटण ते मजबूर आहिनि। ऐं जेके हारी तबिको हुन जूं फुटियूं बि फसल बि कोन थियो आहे ऐं वसारनि खां अपील त हुनजी मदद कई वञे त महिरबानी थींदी। पाणी शहर में चेर माना तक़रीबन गोॾे जेतिरो पाणी बीह रहियो आहे, दरिया थी वियो आहे। दुकानूं असांजे छपरा बपरा सभु किरी पिया आहिनि, परेशान थिया वेठा आहियूं। धंधे लाइ बि रोज़गार लाइ बि ॾाढा परेशान आहियूं, हद खां ॿाहिरि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया खे घुरिजे त फौरी तौरु शहरनि मां बरसाती पाणी निकाल करे शहरनि खे सख़्तु अज़ियत मां छुटकारो ॾिनो वञे। मंसूर शहर, सिंध टीवी न्यूज़, सिंधड़ी।